नाज़रीन, करमपुर थाने जी अदमावा सां अफ़सोसनाक ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर वेझो 12 साला नींगर 3 ॾींहंनि खां पुरअसरार नमूने गुम थी वियो आहे। वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो आहे। करमपुर थाने जी अदगोट गुलाम हैदर मीराणी रहवासी यतीम नींगर इम्तियाज़ मीराणी 3 ॾींहंनि खां लापता थी वियो आहे। नींगर जे वारसनि पारां SSP ऑफिस कंदकोट में नींगर जी गुमशुदगी जो इतला ॾिनो वियो आहे। नींगर जे वारसनि ॿुधायो त नींगर 3 ॾींहं अॻु घरां निकिरी वञण बाद वापसि न आयो। काफ़ी ॻोल्हा करण बावजूदु को बि ॾस पतो न मिली सघियो। हुननि SSP कशमोर कंदकोट अमजद अहमद शेख खे अपील कई त नींगर जी ॻोल्हा में मदद कई वञे। ॿिए तरफ़ करमपुर थाणे ते वाक़े जी NC दाख़िल कई वई आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।